بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيدنا ونبينا خاتم الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين. اللهم صل على محمد وآل محمد. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون. اللهم صل على محمد وآل محمد. عزیزان محترم، اج عید میلاد محمد مصطفیٰ خاتم الانبیاء جو موقع تمام اہل ایمان کے عید میلاد نبی محمد مصطفیٰ خاتم الانبیاء جو لکھ لکھ وادھائیں ہوجن. ہن عید جو ہکو اہڑو سلسلو ہے جو مومنن جے دلن جے لائے ایک فرحت جو موقع آ. ایترو تو وڈو فرحت جو موقع آ مومنن جے دلن جے لائے، اہل ایمان جے لائے، جن جو کو پیمانو کرنو ناممکن ہے. چھاکان تا آقا محمد مصطفیٰ خاتم الانبیاء صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی ذات ایک درود پڑھن جو ایترو ثواب ہے جو پوری خلقت جا ملائکہ ان کے محصور کرن چاہیں تدہیں بھی محصور نہ تھا کرے سکن ان ثواب کے. تو خود عین خوشی جے کا ہے وجود محمد مصطفیٰ جی تو ان جو ثواب تو انیا بھی گھنو ہے. کافی حضرات اہل ایمان جی ہن خوشی کے ملہائن بدت جو نالو ڈیندا ہن ऐं ہمیشہ ایو چوندے نظر ایندا ہن ت ॾेखारियो काथे आ قرآن میں ت मां ایو عرض कंदुसि ت اہل ایمان تے ایو سوال تہاں نہ کयो چھاکاڻ ت اہل ایمان تا سوال تہاں جو نٿو ٹھے بلکہ تہاں جو مطالعے قرآن جيڪو آهي تہاں قرآن جے مطالعے کرن کان ۽ سمجھڻ کان قاصر آهيو. خود خدا قرآن کریم میں فرمائے تو اے نبی قل فعل امر ہے عربی میں یعنی اے نبی چو بفضل اللہ و برحمتہ اللہ جے فضل ای رحمت سان فبذالک فلیفرحوا هو خیر مما یجمعون. پوری زندگانی میں جیکو کچھ تہاں جمع کیو تھا انہی کھاں اوہا خوشی جو موقع تمام گھنو آئے بہتر آئے عظمت جے اعتبار سان بہتر آئے. کیڑو خوشی جو موقع تے اتے مفسرین حضرات لکھن تھا تو محمد مصطفیٰ جے ولادت جی خوشی جو ڈیہاں یعنی اللہ جے فضل سان و برحمتی. ہانے اتے بعض اوقات چوندا ہن جڈہیں معنی مترادف اچی ونے تو اتے کلمات تاکید در تاکید تھی ویندا ہیں. تو اتے خداوند کریم چے تو اللہ جے فضل سان ائیں ان جی رحمت باج سان خداوند کریم پانجی باج و رحمت سان تواں تے اوے نعمتوں عطا کیوں جن جو تواں شکریہ پورو کرن جے باوجود پورو کرنے جی کوشش جے باوجود تاں پورو نتھا کرے سگو. تو عزیزان محترم ہاں تو سب خاں وڈو فضل ای رحمت اہل ایمان تے محمد مصطفیٰ جی شخصیت ہے. چھاکان تا رحمت جے بارے میں خداوند کریم پان فرمائے تو وما ارسلناک الا رحمت للعالمین. اے نبی اساں تو کہ عالمین جے لائے رحمت بنائے موکلیو سی.
त हाणे रहमत जो कलमो हिते अची वियो जंहिंखे ख़ुदावंद करीम पाण बयान थो करे त ख़ुदावंद करीम चए थो तूं आहे मुंहिंजी रहमत ई आहे। त अॻे इहो ख़ुदावंद करीम चवे पियो त वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन, ऐं नबी असां तोखे आलमीन जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। त हाणे आलमीन में न सिर्फ़ अहले ईमान आहिनि, न सिर्फ़ इंसान ऐं मलाइक आहिनि, बल्कि आलमीन में मखलूक जे दायरे में जेका भी शइ अचे थी उहा सभु शइ आलमीन में शामिल आहे। त हाणे मोहम्मद मुस्तफ़ा हर शइ जे लाइ रहमत आहिनि ख़ुदावंद करीम जी। त पोइ अहले ईमान जे लाइ मां इहा गुज़ारिश कंदुसि त ख़ुदावंद करीम जो केतिरो तव्हां ते इहो वॾो फज़लो करम आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो रहनुमा ऐं रहबर ख़ुदावंद करीम तव्हांखे अता कयो। ख़ुदावंद करीम मोहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुल अंबिया जहिड़ी शख़्सियत तव्हांखे रहबर ॾिनो, नबी ॾिनो, रहमतुल आलमीन, जेको ख़ैरुल ख़ल्क़ सय्यदुल अंबिया वल मुरसलीन, हर नबी ऐं रसूल जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आका जी विलादत जे बारे में इख़्तिलाफ़ पातो वञे थो। अहले तशय्युअ जी नज़र जी तहक़ीक़ मुताबिक़ जेको ॾींहुं मुअय्यन आहे उहो 17 रबीउल अव्वल पहिरीं आमुल फ़ील आहे, जेको बराबर थिए थो वञी 3 सेप्टेम्बर 570 ईस्वीअ सां, जॾहिं त असांजे अहल सुन्नत भाइरनि जी तहक़ीक़ मुताबिक़ उन्हनि जी नज़र में 12 रबीउल अव्वल 29 अगस्त 570 ईस्वी जो ॾिहाड़ो थिए थो वञे। अज़ीज़ान मोहतरम, आका जी विलादत खां पहिरियां कई बरकत मुआब असरात मुतरतिब थिया, ज़ाहिर थिया, जेके मौजे जी हैसियत खां घटि हैसियत नथा रखनि। ऐं केतिरनि ई उलमा, चाहे उहे उलमाए अहले इल्म यानी उलमाए हक़ हुजनि या उलमाए गैर हक़ हुजनि, उन सभिनी खे इहा इशारो अची वियो त जेके अहले इल्म यानी अहलुल हक़ उलमा हुया उन्हनि खे इहा बिशारत मिली त अनकरीब तव्हांजे सरदार जी आमद सां ख़ुदा तव्हां जूं बाज़ू मज़बूत करण वारो आहे। ऐं जेके उलमाए सू हुया ऐं हुकूमत सू हुयूं उन्हनि खे ख़ुदावंद करीम जो इहो इशारो हुयो त अनकरीब तव्हांजे हुकूमतुनि जी पाड़ खां जड़ खां जेका सो हुकूमतुनि खे उखाड़ियो वेंदो, हिकु अहिड़े सरदार जे वजूद जे ज़रिए जंहिंजे बराबर को भी सरदार नथो अची सघे। अज़ीज़ान मोहतरम, हिकु आलिम आहे खलीजुल फारिस में जंहिंजो नालो मोबिज़ तारीख़ ॿुधायो आहे त उन हिकु ख़्वाब ॾिठो त दरियाए दजला में हिकु मस्त उठ आहे जेको हिकु मगरिब जे तरफ़ खां घोड़नि खे खणी सवार करे मशरिक़ जे तरफ़ पार करे खलीज फारिस में पखेड़ाए रहियो आहे। ऐं इन जूं केतिरियूं हैबतनाक उन जो मंज़र हुयो त जीअं जो हैबत जे आलम में हू निंड में जागियो त शहनशाह नौशेरवां खे हू इहो पंहिंजो ख़्वाब ॿुधाए थो त इन शहनशाह शाम जा हिकु जादूगर आहे जेको तमामु वॾी उमिरि जो आहे, जंहिंजो नालो सुतेह। उन जे आॾो इहो ख़्वाब पेश कयो त उन जो हालत एहतज़ार यानी आख़िरी घड़ियूं हुयूं उन जूं, त उन इहो चयो त अनकरीब हिकु अहिड़ो सरदार अचणो आहे जंहिंजे ज़रिए तव्हांजे ख़ानदान जी हुकूमत जेका आहे बाक़ी न रहंदी। अज़ीज़ान मोहतरम, उन इहा बि ख़बर ॾिनी त ख़ातमुल अंबिया जी हैसियत सां इहो नबी ईंदो जंहिंजो दीन मग़रिब खां मशरिक़ ताणी ऐं शुमाल खां जुनूब ताणी यानी पूरी दुनिया में रोशन ऐं मुनवर थींदो, पखिड़िजी वेंदो। एतिरा ई जुमिला चई करे हुन जो रूह जेका सो परवाज़ थी वियो हलियो। त इन्हीअ मौक़े ते नौशेरवां पंहिंजे इहो जेको ख़्वाब जी ताबीर ॿुधी करे ॾाढो डिॼी वियो ऐं ख़ौफ़ज़दा थी वियो। उन ई ख़ौफ़ जी आलम में उन जो ई जेका सो इंतकाल थी वियो त आख़िर अहिड़ी कहिड़ी शख़्सियत आहे जेको हेतिरनि सालनि खां हलंदी मुंहिंजी हुकूमत खे उखाड़े करे उछले छॾींदो। अज़ीज़ान मोहतरम, केतिरा ई
मौक़िया ऐं वाक़िआत नमूदार थींदा रहिया जेके अल्लाह जे फज़लो करम सां अहले ईमान जे दिलनि ते याने ख़ुशी जो इज़हार याने नूर मुनवर कंदा रहिया। जीअं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद खां पहिरियां खाने काबा जे मथां हिकु नूर मुनवर थियो जंहिंखे हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजी औलाद ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु खाने काबा जे तवाफ़ दौरान मसरूफ़ ई रहिया त हज़रत अब्दुल मुत्तलिब खां उन जा साथी पुछनि पिया ही छा माजरा आहे त हज़रत अब्दुल मुत्तलिब ख़ुशी करे फरमाइनि था त मूंखे इहो महसूस थी रहियो आहे त मूंखे ख़ुदावंद करीम अहिड़ो बचिड़ो अता करण वारो आहे अनक़रीब ई वक़्त में जेको पूरी काइनात जो सरदार हूंदो जंहिंजे रहमत जे बराबरि काई नेमत न हूंदी जेको हर नेमत जे मथां हिकु फ़ौक़ नेमत आहे। त एतिरे में ई हज़रत जनाब अब्दुल मुत्तलिब इहे कसीदा अशआर जी सूरत में पढ़ी रहिया हुया त हिकु कासिद आयो जंहिं ख़बर ॾिनी आए अब्दुल मुत्तलिब अब्दुल्लाह जे घर याने तुंहिंजे फर्ज़ंद अब्दुल्लाह खे हिकु पुटु पैदा थियो आहे जंहिंजे अजीब असरात आहिनि याने हर दिलि जेका ईमानी आहे उनखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे ऐं हिन जी हिकु बाबरकत शख़्सियत अहिड़ी आहे जीअं ई पैदाइश थी आहे त आसमान ॾांहुं मुंहुं करे इहो थो फरमाए अल्लाहु अकबर कबीरा ला इलाहा इल्लल्लाहु व अना रसूलुल्लाह त अल्लाहु अकबर ख़ुदावंदे करीम खां सवाइ कोई ख़ुदा नाहे ऐं मां मुहम्मद उन जो रसूल आहियां। अज़ीज़ान मोहतरम बालकपण याने पैदा थियण वारी घड़ी जेका हूंदी आहे याने पैदा थियण खां बाद कुझु ई लम्हात अहिड़ो कोई ॿार जेका सो कोन नज़र ईंदो आहे जेको एतिरे क़दुरु याने पंहिंजे रिसालत जी गवाही ॾिए अल्लाह जे तौहीद जी गवाही ॾिए ऐं तकल्लुम करे। इहो दुनिया वारनि खे शुबो हुयो त शायदि हज़रत ईसा सभ खां वधीक फज़ीलत रखे थो जो उन माउ जी गोद में ॻाल्हायो। मां चवंदुसि त मुहम्मद मुस्तफ़ा अञा शायदि वधीक अञा यकीनी वधीक फज़ीलत रखनि था जन पैदा थियण सां ई ख़ुदावंद करीम जे तौहीद जी गवाही ॾिनी पंहिंजे रिसालत जी गवाही ॾिनी ऐं हज़रत ईसा जे पैदा थियण सां सुकल खजी साई थिए थी त मां इहो चवंदुसि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुल अंबिया जे पैदा थियण सां हर जानवर जो सुकल जर साओ थी वियो हलियो। हर जानवर जेको मायूस हुयो खीर ॾियण खां उनखे ख़ुदावंद करीम उन्हनि जो खीर जूं नदियूं जारी कयूं। हर जेके बि ख़ुदावंद करीम याने जेके बि औलाद जी पुट जे औलाद जी जेका सो नेमत खां महरूम हुया ख़ुदावंद करीम उन्हनि खे पुट जी औलाद सां नेक औलाद सां नवाज़ियो। अज़ीज़ान मोहतरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी एतिरियूं त बरकात आहिनि जेके असां महसूर नथा करे सघूं। ख़ुदावंद करीम खां दुआ आहे त असां सभिनी मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत हमेशह क़ाइम दाइम रखे। अल्लाहुम्मा सल्ली अला